मेहर लॻदे खोंदी में ज़रई ज़मीन ते बासरनि जो मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ आई कमेटी मेहर जे अॻूणे सदर मोहम्मद सादिक महेसर, शफ़क़त महेसर, सजाद अली महेसर, आशिक महेसर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां 10 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल जारी। हुननि चयो त देह खोंदी में असांजी ज़रई ज़मीन ते तर्जे बाअसरनि काज़ी मोहम्मद शरीफ़, सिकंदर महेसर ऐं संदन माइट कब्ज़ो कयो आहे ऐं पकल जाण जो फसल खणी आया आहिनि। असांखे हिरासां करे रहिया आहिनि। उन्हनि ज़मीन प्राइवेट हथियारबंद माण्हू विहारे छॾिया आहिनि। असांखे ज़मीन ते वञण नथा ॾियनि। लखें रुपया ख़र्च सारियुनि जो ॿिज पोखियो आहे जंहिंखे पाणी बि नथा ॾियनि। हुननि आला अदलिया, IG सिंध, SSP दादू ऐं वसवारनि इदारनि खां मुतालबो कयो आहे त ज़रई ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।